अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊंगा यहाँ पिरिया गुल। सबका पिर एक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो। वॾे वज़ीर बरादरी शाह चीफ सेक्रेटरी सिंध आई सिंध पारां जियां शहबाज शरीफ कैंट स्टेशन जी अपग्रेडेशन ऐं शालीमार एक्सप्रेस जो इफ्तिताह कंदो। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म खिलाफ़ बेइतमादी रिथ ते वोटिंग अॼु थींदी। पीपुल्स पार्टी पारां फैसल राठौड़ खे वज़ीर आज़म बणाइण लाइ 50 खां वधीक वोटनि जी हिमायत हासिल थियण जी दावा। बेइतमादी रिथ कामयाब थियण ते फैसल राठौड़ आज़ाद कश्मीर जो 16हों वज़ीर आज़म थींदो। वफ़ाक़ी आईनी अदालत जे वधीक ॿिनि जजनि हलफ़ खणी वरितो। चीफ जस्टिस अमीनुद्दीन, जस्टिस रोज़ी खान ऐं जस्टिस अरशद शाह खे हलफ़ खणायो। चीफ जस्टिस अमीनुद्दीन समेत वफ़ाक़ी आईनी अदालत जा 7 जज हलफ़ खणी चुका। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी फ़िज़ा सिहत लाइ हानिकार करार। लाहौर अॼु बि दुनिया जो सभ खां वधीक गर्दाण वारो शहर। 484 पार्टिकुलेट मीटर्स रिकॉर्ड। गुजरावाला, फैसलाबाद, मुल्तान ऐं ॿियनि शहरनि में बि फ़िज़ाई गदलाण सबबि शहरियनि लाइ साह खणणु मुश्किल बणिजी वियो। पंजाब हुकूमत कलम 144 में हफ़्ते जी वाध करे छॾी। एहतिजाजनि, जलसनि, जुलूसनि, रैलियुनि, धरणनि ऐं इज्तिमाउनि जहिड़ियुनि सरगर्मियुनि ते पाबंदी हूंदी। हुकूमती तर्जुमान जो चवणु आहे त फ़ैसिलो अमन अमान क़ाइमु रखणु, इंसानी जानियुनि ऐं मिल्कियतनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ कयो वियो आहे। जुलूस ऐं धरणो दहशतगर्दनि लाइ आसान हदफ़ थी सघे थो।